सॼे मुल्क जियां बुछेरी में भी महंगाई जो महंगाई तमाम वधी वई आहे। आम वाइपे जे शयुनि जा अघ जेके आहिनि सो आसमान सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि ऐं ग़रीब मिसकीन माण्हू जेके पोरियत माण्हू आहिनि उहे ॿिनि वेलनि मानी खाइण जे लाइ बि जेका कासिर आहिनि। अचो त हितां जे रहवासियुनि खां पुछूं था त महांगाई बाबति छा था चवनि। ग़रीबनि जी जीअण जी जंजाल करे छॾियो आहे। आलूअ खे ॾिसो तॾहिं 80 रुपया किलो जेको 10-15 रुपया किलो हूंदो, टमाटो वञी 220 रुपया किलो पहुतो आहे। ग़रीब अटो वठे, भाॼी वठे, गेहु वठे, छा वठे, खंड 100 रुपया किलो। हर शइ महांगी लगी पई आहे। अटो आहे किथे पहुतो आहे वञी, टमाटर रुगो खसीस टमाटर तव्हां ॾिसो किथे पहुतो आहे वञी। हुकूमत खां मुतालबो आहे जो असांजे ग़रीबनि ते को तदारत कनि, हाणे को सस्ताई कनि। हाणे ॿियो हाणे इन महांगाई में ग़रीब माण्हू ख़ुदकशी कंदा, ॿियो छा कंदा। छा कयूं साईं, सफ़ा हालत लगी पई आहे। अटो ॾिस किथे पहुची वियो आहे, आलू सब्जी जेका शइ ॾिसो ग़रीब जी पहुच खां परे थी वई आहे। 100 रुपया किलो अटो, 100 रुपया खंड, 80 रुपया दाल। गरीब माण्हू दाल ही नथा खाए सघनि, आलू नथा खाए सघनि। जो चवणु आहे त महांगाई चोट चढ़ी वई आहे। हुकूमत खे घुर्जे त जेको आहे महांगाई घटि करे ऐं जेके मुनाफ़ाखोर आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। कि कैमरामैन वसीम सातो सां गॾु वारिस सातो, सिंध टीवी न्यूज़ बुछेरी।